ए आऊं चवां थी मुंहिंजे मामले में न पओ। ए मुंहिंजी भाणे जी छा जुल्म थियो आहे ए तॾहिं मूं हुनखे रोकियो आहे। ए रना हरिया भरिया ॻाल्हि खे ॿुधाई कुॾाड़े लाइ कई। ऐं पाणे तो पटेल खे चवां हू फ़ैसिलो कंदो। ए ॾिठा तुंहिंजो पटेल ए इएं ॾाढो खयो पियो घुम में। ए मूंखे कीने तुंहिंजे पटेल जी ज़रूरत। ए मरिए रन नींगरे चवण ते लॻी भूरिए जानुल से न फिटाए। ए ॻाल्हि त ॿुध। ए इन रन जो नालो तूं मुंहिंजे मुंहां ते कुॾाड़े लाइ वरितो आहे। ए इन रन जो तां रत पी वञा। ए रन हुन तुंहिंजो कहिड़ो नुक़सानु कयो आहे जो तूं इन हद ताईं वञी पहुती आहीं? हाँ ए मूं तोखे ख़बर कीने ए इन किन्नी रन ते मुंहिंजो अंदर ई ॿारे छॾियो आहे। अड़े ॿ ठिकर तक पिंड में ठहकंदा आहे। इन ॻाल्हि ते एॾा वेछा कीन विझबा आहे। ए हाणे मिछड़ी तूं माठ करे वे। ए तुंहिंजे कुछड़ जो कम ई कीने। ए रन तूं गलत पई करीं। ए चंगुआणे तूं मुंहिंजो पछो न खा हल तूं हुते वे। इन मामले खे मां पाण ॾिसंदसि। बस कम करण ॾे मूंखे। हा अस्सलाम वालेकुम काका पटेलिया। वालेकुम सलाम भूरा। माटी भूरा हूं ते समूह पे आयसि। लठायो पानी जुदा को थी से को। ए काका पटेलिया ए तो असांजो वॾो आहीं। हाँ तोखे चवां तो मौज विच में मच। ओ माटी का जाए बोलियो ई मकर भूरा ई मकर। काका पटेलिया हाँ एतिरो बेमत कीन आया जो या निभागी रन मौज इज्जत रोकींदी। एका की मौके करणी आहे। माटी मिना सजी खबर है तिना केड़ी खबर ओए। ए काका पटेलिया मौके वधीक मजबूर मकर ॾिसी रहंदुसि न डायणे रान के। माटी भूरा विढ़ण से मसलो हल कोन्ही थे। कीक बात ना समझ माटी बात ना समझ। ए काका पटेलिया इन निभागी रन ए मौज घर जे मथा टांडो रखियो आहे। ए काका तूं वरी कीअं तो चोई त झेड़ो मकर। माटी भूरा हूं बैठो आ तहां जे मसले ना देखा दो तू की का सब्र ता कर। ए काका पटेलिया तू माटी हूं तिना कहा तो के वडेरो चवण मनो। तिना केड़ी खबर मिना सजी खबर है। हेलो सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।